अॼु तव्हांजे लाइ हिकु नई शइ खणी आया आहियूं ऐं मूंसां गॾु आहे उस्ताद नियाज़ मीरानी सिंध जो मशहूरु शाइर उस्ताद मुरीद कीरियो साईं सदाम हुसैन मुगेरी साहब उस्ताद किशन कुमार जेको बहितरीनु हिकिड़ो शाइर आहे भॼन बि लिखंदो आहे उहो असां गॾु ऐं तबले ते आहे कैलाश कुमार ऐं उस्ताद सुधीर थकलो के असां गॾु मौजूदु आहिनि जंहिंसां हिन समाज ते हिकिड़ो कलाम लिखियो आहे तव्हां दोस्त जे लाइ हींअर चेयरमैन ऐं काउंसलरनि कसम कया आहिनि ताज़ा ताज़ा ऐं अॻु बि रही चुका आहिनि पर असांखे कंहिंखे हिन मां नलके जो गन पैसे ते कोन मिलियो तव्हांजे ख़िदमत में हिकिड़ो कलाम पेश था कयूं उमेद आहे दोस्त सभिनी खे पसंदि ईंदो